शेख अब्दुल क़ादिर जेलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब गुनियत तालिबीन में लिखियो आहे, इन लैलतुल क़द्र जी रात सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम 70,000 मलाइकनि जो लश्कर वठी करे ज़मीन ते लहंदो आहे। चओ न सुभान अल्लाह। 70,000 मलाइकनि जी जमायत वठी करे ज़मीन ते लहंदो आहे ऐं उनखे हुकुम फरमाईंदो आहे पूरी दुनिया जे कुंड कुड़छ में पखिड़िजी वञो। पोइ सॼी राति सैर कंदा आहिनि, मुसलमाननि खे ॾिसंदा आहिनि उनजे आमाल खे। जॾहिं बाखफुडी जो टाइम थींदो आहे बारगाह ख़ुदावंदी में अर्ज़ कंदा आहिनि, ए असांजा परवरदिगार, अॼु लैलतुल क़द्र जी राति असां वियासीं फ़िलाणे इलाइक़े में, फ़िलाणे इलाइक़े में फ़िलाणो तुंहिंजो बानो अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हुयो, फ़िलाणो तुंहिंजो बानो पैगंबर जे दुरूद में मशगूल हुयो, फ़िलाणो तुंहिंजो बानो क़ुरान जी तिलावत में मशगूल हुयो। ए असांजा परवर तलब पिया कनि, जहन्नम खां पनाह पिया घुरनि। अल्लाह रब्बे ज़ुलाल फरमाईंदो, ए मुंहिंजा मलाइको तव्हां गवाह राजो, मूंखे पंहिंजे इज़त जो कसम, मूंखे पंहिंजे जसम, मूंखे पंहिंजे किबरियाई जो कसम, मां अल्लाह ताला इन बरकत वारी राति जे करे समूरनि मुसलमाननि जे गुनाहनि खे माफ़ करे छॾियो। रात लैलतुल क़द्र। बाक़ी जेका क़ीमती शइ हूंदी आहे उहा मख़फ़ी हूंदी आहे। सोनारो सोन खे बि लिकाईंदो आहे दुकान जे अंदरि, वरी अंदरि पेती में, पेती जे अंदरि वरी टिजोड़ी, टिजोड़ी जे अंदरि वरी ॿियूं पेतियूं, पोइ हुन जे अंदरि सोन हूंदो आहे, छो त क़ीमती शइ। अल्लाह एॾी बरकत वारी राति, रहमत वारी राति खे मख़फ़ी करे छॾियो। तंहिं करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तहर्रउ लैलतल क़द्र फिल वित्र मिन अशरिल अवाखिर मिन रमज़ान औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमामुल अंबिया फरमायो, रमज़ान मुबारक जे आख़िरी ॾहाके जे 21 रातिनि में तलाश कयो। 21 जी राति, 23 जी राति, 25 जी राति, 27, 29 जी राति। अल्लाह फरमा, हुज़ूर जिन फरमायो, इन राति में तलाश कयो, मन मन तव्हांखे इहा राति नसीब थी वञे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा में हज़रत बिन अब्बास, हुज़ूर जिन जो सौट आहे, हज़रत अब्बास जो फ़र्ज़ंद आहे अब्दुल्लाह बिन अब्बास, उहो तो फरमाए, छो त क़ुरान सिरा क़ुरान जो वॾो ॼाणू हो, तफ़सीर कंदड़ हज़रत इब्न अब्बास तो फरमाए, मां सम्झां थो त इहा 27 रमज़ान मुबारक। चओ न सुभान अल्लाह। हज़रत इब्न अब्बास तो फरमाए, चई कीअं? चई जॾहिं मां क़ुरान मजीद जो मुतालियो कयो, अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि बार बार 7 अंगनि जो बयानु फरमायो आहे। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो, काबतुल्लाह जो तवाफ़ कयो कर, फरमाई काबतुल्लाह जो तवाफ़ कयो 7 चकर, सफ़ा मरवा ते डोड़ो तॾहिं बि 7 चकर, क़ुरान शरीफ़ जो आसमाननि जो ज़िक्र आहे तॾहिं बि 7, ज़मीननि जो ज़िक्र आहे तॾहिं बि 7, इंसान जी पैदाइश जा मरहल आहिनि तॾहिं बि 7। अल्लाह ताला जिन 7 बार बार मां क़ुरान जी शरीफ़ जे तरफ़ नज़र कयो, नज़र जो कयां मां हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बार बार 7 जो अंगर आहे, मूंखे यकीन आहे त इहो 27 रमज़ान जी राति आहे। ॿियो दलील फरमाई, अल्लाह ताला लैलतुल क़द्र जो लफ़्ज़ इन में 3 दफ़ा बयान फरमायो, 3 दफ़ा। अल्लाह फरमाए, इन्ना अंज़लनाहु फी लैल वमा अदराका मा लैलतुल क़द्र। 3 दफ़ा फरमाई, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। फरमाए, मां इन सूरत में ॾिठो त लैलतुल क़द्र जो लफ़्ज़ 3 दफ़ा बयान थियल आहे ऐं इन में 9 अखर आहिनि।
घणा अखर आहिनि भाउ? ॾाढा ॻाल्हाईंदा। लैलतुल क़द्र, लाम या लाम ता अलिफ लाम क़ाफ दाल। लैलतुल क़द्र में 9 अखर आहिनि ऐं 3 दफ़ा बयान। लैलतुल क़द्र में 9 अखर बयान 3 दफ़ा थियल आहे। 3 खे तव्हां 9 सां ज़रब कंदव त 3 9 27 थी पवंदो। तंहिं करे हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु फरमायो, मूं इब्न अब्बास खे यकीन आहे 27वीं रमज़ान मुबारक जी रात आहे। बहरहाल मुख़्तलिफ़ सहाबा पंहिंजा राया आहिनि, उलमा इकराम जा पंहिंजा राया आहिनि। इमाम उल अंबिया फरमायो आख़िरी ॾहाके जे 21 रातियुनि में तलाश कयो, 21 जी राति बि तलाश कयो, 23 जी राति बि तलाश कयो, 25 जी इबादत कयो, 27 जी राति बि अल्लाह जी इबादत कयो, 29 जी राति बि अल्लाह जी इबादत कयो। मन मन तव्हांखे बरकत वारी राति नसीब थी वञे। एड़ी बरकतुनि वारी राति आहे लैलतुल क़द्र। मुंहिंजो ॾाॾो साईं हज़रत साईं ग़ुलाम क़ादिर लेगारी रहमतुल्लाह अलैह दादू जो वॾो आलिम हो ऐं मूंसां ॾाढी मुहबत हूंदी हुअसि। ॻोठु हुजऊं हिकु दफ़े, रमज़ान जो महीनो हो, 3 पारी ॾींहुं मूंखे चई बाबा मां थकिजी पियो आहियां, मूंखे ज़ोर ॾे। ॾाॾे साईं खे मूं ज़ोर ॾिना। अल्लाह वारो हो, तहजुद गुज़ार, नेक साले, अक्सर करे एतकाह में वेहंदो हो, अक्सर एतकाह में। पोइ मूं हिकु दफ़े पुछियोमांसि साईं लैलतुल क़द्र जी राति अवां हमेशह एतकाह में वेहंदो आहे, कॾहिं का मालूमात थी? पोइ मूंखे चई पुटु इहे राज़ जूं ॻाल्हियूं आहिनि, कंहिंखे ॿुधाई बि न आहिनि, अल्लाह ॼाणे बानो ॼाणे। उनखे मजबूर कयो। पोइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई जेका अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो। चए पुटु मां ॻोठ वारी मस्जिद में वेठो हुउसि एतकाह में। उन ज़माने में मस्जिद कची हुई, बिजली कान हुई असांजे ॻोठ। जे राति जो सुतो पियो हुजां त ओचितो सॼी राति मस्जिद जो कुझु हिसो सॼो रोशन थी वियो, मस्जिद सॼी रोशन थी वई, ईअं चमके पई ॼण 24 जो चंड मस्जिद में आहे, एॾी मस्जिद रोशन थी वई। मां मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि निकितुसि। असांजे ॻोठ जो रईस हूंदो, रईस अलाबश ख़ान, उनखे 2 ट्रैक्टर हूंदा, कॾहिं कॾहिं उहे राति जो ईंदा, उनजी रोशनी लॻंदी मस्जिद में। मां सम्झुमि त शायदि उनजे ट्रैक्टरनि जी रोशनाई अलाए छा। ॿाहिरि निकितमि त ट्रैक्टर बि कोन हा। कॾहिं कॾहिं माण्हू चोरी चकारी खां लाइटूं भरंदा हुआ राति जो, ॾिठुमि त का लाइट कोन हुई, पर मस्जिद सॼी रोशन हुजे। मां सम्झी वियुसि इहा आम रोशनाई न आहे, अॼु लैलतुल क़द्र जी राति आहे, जंहिंजे करे अल्लाह मस्जिद खे रोशन करे छॾियो। ऐं फरमाए त इहा 29 जी राति हुई। कहिड़ी राति हुई? 29 जी राति, रमज़ान मुबारक जी 29 जी राति। अल्लाह वारनि खे अल्लाह ताला इहे शयूं ॾेखारे पियो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां इन्हनि रातियुनि में इबादत कयो, अञा पोइ हिते 27 जी राति बि आहे, अञा पोइ हिते 29 जी राति बि आहे, 25 जी राति अॼु बि आहे। जेकॾहिं बानो इबादत करे, जेकॾहिं नसीब ऐं मुक़द्दर में आहे, इंशा अल्लाह 4 चंड लॻी वेंदा, ज़िंदगी ठही वेंदुसि। दुरूद शरीफ़ पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना मुहम्मद व अला आलिहि व अजमाइन। ऐं उनखां सवाइ ॿियो आहे फ़ित्रो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त रोज़ेदार फ़ित्रो बि अदा कनि। इंसान रोज़ा रखंदो आहे, पर कॾहिं कॾहिं इंसान खे कमियूं कोताहियूं रोज़े में थी वेंदियूं आहिनि।
का भुल चुक को कंहिंखे घटि वधि ॻाल्हाई ज़ुबान मजो के लफ़्ज़ निकिता इंसान फितरो अदा थो करे जेके रमज़ान मुबारक जे रोज़नि में कमियूं कोताहियूं थियूं इन सदके फितरे जे करे कमियूं कोताहियूं दूर थी वञूं। ऐं उहो सदको फितरो केतिरो आहे? अधु टोयो कणिक, टोयो किशमिश, टोयो कतल, टोयो जव। हदीस में ये 4 शयूं। हुज़ूर जे ज़माने में टोयो हूंदो, अरबी में इनखे सा करे चइबो आहे। उन ज़माने में टोया 2 हूंदा हुआ। हिकु इहो हूंदो हो टोयो मदनी, ॿियो हूंदो हो टोयो इराक़ी। जेको टोयो मदीने जो हुयो उन में पवंदा हुआ 3.5 सेर। टोयो इराक़ी जेको हूंदो उन में पवंदा हुआ 4 सेर। हाणे जेकॾहिं कणिक जो अधु टोयो आहे माना 1.25 सेर कणिक, 1.25 किलो कणिक उनखे ॾियणी आहे। तंहिं करे उलमा इकराम फरमाईंदा आहिनि एहतियातन 2 किलो ॾे, अञा पा वधीक हुजे अलाह जे नाले ते। ऐं किशमिश टोयो, जेकॾहिं मुस्लमान शाहूकार आहे, अलाह उन्हीअ खे दुनिया दौलत वधीक ॾिनी आहे, किशमिश जो फितरो अदा करे। अञा जेकॾहिं घटि आहे जवन जो टोयो जी अदा करे फितरो, अञा जेकॾहिं वधीक आहे कतल जो अदा करे। पर जेकॾहिं न त असांजे उर्फ़ आम में कणिक जाम थिए थी, तंहिंजे करे कणिक जो अधु टोयो वधि में वधि हींअर जेको फितरो अदा थिए थो उहो 100 रुपया फ़ी माण्हू। फ़ी माण्हू 100 रुपया फितरो ॾे। पीउ जे मथां पंहिंजो, हीअ ॻाल्हि तवजो सां ॿुधंदा, पीउ जे मथां पंहिंजो हक़ु आहे फितरो ऐं सग़ीर औलाद जो। जेको बालिग़ औलाद जो सदको फितर पीउ माउ जे मथां हक़ु न आहे, उहो बालिग़ पाण ॾे। पर असां वटि सभु जॉइंट फैमिली हूंदी आहे, पोइ वॾो ई अदा करे छॾींदो आहे, तॾहिं बि थी वेंदो। असुल में हक़ु इहो आहे, मां पंहिंजे पुटनि खे चयो पंहिंजो फितरो पाण ॾियो। मुंहिंजा 2 छोकिरा पंहिंजो फितरो पाण ॾींदा आहिनि। बाबा शरीअ जो हुकुम आहे, 100 रुपया छा आहे, कुझु कोन्हे। 100 रुपये में छा आहे? 100 रुपया ॿार खपाए था वञनि। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहो सदको फितर तव्हां जॾहिं अदा कयो तॾहिं तव्हांखे चंड नज़र अचे। चंड ॾिसण खां, ईद पढ़ण खां अॻु ताईं सदको फितर अदा करे छॾे। पर जेकॾहिं ईद फितर पढ़ण खां बाद में बि अदा कई तॾहिं बि थी वेंदो। इहो सदको फितर उन ग़रीबनि ऐं मिसकीननि जो हक़ु आहे, मुहताजनि जो हक़ु आहे, ज़रूरतमंदनि जो हक़ु आहे, जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां उनखे सदको फितर अदा कंदो, उन्हनि जी ईद सुठी पवंदो, चङो चोखो खाई वठी खाईंदा। ऐं ॿियो आहे फिदियो। फिदियो छा आहे? फिदियो उनखे चइबो आहे जेको माण्हू रोज़ा रखी नथो सघे, बीमारी जे करे रोज़ा नथो रखी सघे, झूर कुराड़ो आहे, रोज़ा नथो रखी सघे, या बीमारी जे करे रोज़ा नथो रखी सघे। हाणे इन बीमार शख़्स जे मथां आहे हर रोज़े जे एवज़ अधु टोयो कणिक जो ॾे। इहो मसइलो वरी ॾुखियो थी वियो। बीमार जेको मुसलमान आहे रोज़ो नथो रखी सघे, या जेको झूर, हाणे उनमें जिस्मानी कुवत ताक़त जी उमेद कान्हे का, हाणे हर रोज़े जे एवज़ में अधु टोयो कणिक, माना हर रोज़े जे एवज़ में 2 किलो कणिक। जेकॾहिं 30 रोज़ा माना 60 किलो, 1.5 मण कणिक अलाह जे नाले ते ग़रीब मिसकीन खे ॾेई छॾे, जेको माण्हू रोज़ा न रखी सघियो आहे। 1.5 मण कणिक। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए वअलल्लज़ीना युतीक़ूनहु फ़िदियतुन तआमु मिस्कीन फमन ततव्वा खैरन फहुव खैरुल लहु व अन तसूमू खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। अल्लाह ताला सूरह बक़रा जे अंदर बयान फरमाए उहे मुसलमान जंहिंखे ताक़त न आहे, बीमारी जे करे रोज़ा नथा रखे, या झूर कुराड़प जे करे रोज़ा नथा रखी सघनि, वअलल्लज़ीना युतीक़ूनहु
फिदियतुन ताम मिस्कीन, पोइ मिस्कीन खे ताम खाराइनि, अधु टोयो कणक हर रोज़ मुसलमान खे अदा कनि। तंहिंजे करे हुज़ूर जो फरमायो लिकुल्लि शैइन ज़कातुन व ज़कातुल जसद सौम, हर शइ जे मथां अल्लाह ज़कात मुक़ररु कई आहे। बदन जी ज़कात रोज़ो आहे, बदन जी ज़कात रोज़ो आहे। ऐं जिन ऐं हीअ अॼोको जुमातुल मुबारक ईअं सम्झो अलविदाई जुमो आहे, थी सघे थो वरी जुमो न, इनखे जुमातुल विदा करे चइबो आहे। जुमातुल विदा इन करे चइजे थो वरी साल खां बाद में रमज़ान ईंदो, ख़बर न आहे कहिड़ा हूंदा कहिड़ा न, इनखे अलविदाई जुमो करे चइबो आहे। हदीस शरीफ़ में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अलविदाई जुमो ईंदो हो त हुज़ूर जिन जे अखियुनि मुंहिंजो ॻोढ़ा वही पवंदा, फरमाईंदा ख़बर न आहे त ईंदड़ साल असां हुजूं अलाए न हुजूं, इहे रमज़ान मुबारक जा रोज़ा नसीब थियनि या न थियनि। तंहिंजे करे कम अज़ कम बक़ाया रोज़ा असां मुसलमान हक़ आहे त बक़ाया रोज़ा बि रखूं, सदको फ़ितर बि अदा कयूं ऐं ईद निमाज़ जी तयारी कयूं। ईद निमाज़ जी राति बि, ईद वारी राति बि उहो ई अजुर ऐं सवाबु आहे जेको रमज़ान मुबारक जे रोज़नि वारनि ॾींहंनि में सवाबु आहे। असां ईद जी राति खे ईअं मामूली न सम्झूं। ईद खे हुज़ूर जी ने फरमायो त लैलतुल जज़ा, अल्लाह जे इनामनि जी राति आहे। जीअं दुनिया जे अंदरि मज़दूर मज़दूरी कंदो आहे, शाम जो मालिक उनखे मज़दूरी ॾींदो आहे, ईद जी राति लैलतुल इनाम, लैलतुल जज़ा अल्लाह जे इनामनि जी राति आहे। सॼो महीनो मोमिन मुसलमान रोज़ा रखिया में मज़दूर खे ॼण अल्लाह जे तरफ़ खां मज़दूरी मिलंदी आहे। इन राति खे मुसलमान गनीमत सम्झे। ईअं न थिए त इहे रातियूं वरी अलाए नसीब न थियनि। जीअं रमज़ान मुबारक जो महीनो बरकतुनि वारो आहे, ईद जी राति बि बरकत वारी आहे, ईद जो ॾींहुं बि बरकत वारो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां ई असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।